करीब जे मीलाद जे खुशी में शरीक थे आयो। तवाजो ख्याल आ त अल्लाह पाक असां खे सोहणो नबी दिनो। अल्लाह पाक असां खे कुफ्र खां, शिरक खां, बिदअत खां, बेयाइन खां, किनन कमन खां, हर किने मजहब ऐं किने अकीदे खां बचाए असां खे खुदा ताला दीन इस्लाम नसीब फरमायो आ। इहा एडी वडी नेमत आ जो इन्ही नेमत जे मिलण ते जेकॾहिं सारो जहान खपाए कुर्बान कजे तब इहो सस्तो आ, अञा इहो दीन महांगो आ। अॼु इहे छा आहे जो मीलादुन नबी जी खुशी आ। ॾाढे जो छा आहे मीलादुन नबी। मीलादुन नबी छा है? मीलादुन नबी मीलाद आए छा? मीलाद विलादत मां वरतल आ। विलादत तो समझो था न ॿार ॼाओ आहे ॼमंदो आहे दा ॿार जी विलादत थी आहे। ऐं सिंधी में भी चवंदा हो फलाणो वलद फलाणे जो। वलद माना पुट, तो वलद मीलाद मौलूद विलादत इन सभिनि जी माना है जंहिंमें ॼमण जो ज़िक्र हुजे। मीलाद उन महफ़िल खे चइबो आहे जंहिं महफ़िल में मुंहिंजे नबीअ जे ॼमण जो ज़िक्र कयो वञे। मौलूदन के अगारो न वीचारे मौलूद पे पढ़ियो दरवेश। सो मौलूद के मौलूद भी तॾहिं चइबो आहे जो उन में नबी जे ॼमण जो ज़िक्र हूंदो आहे। मिसाल जीअं असांजे सिंध जो हिकिड़ो पुराणो शाइर आहे, उहो चवे थो अॼु ॼाम मुहम्मद ॼायो आ, अॼु ॼाम मुहम्मद ॼायो आ, सखी शाह अरब मझे आयो आ, अॼु ॼाम मुहम्मद। शहर मरे मंझे शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बाजू। शहर मके मंझे शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बाजू थियूं। सारे आलम ते इमदादू थियूं, सारे आलम ते इमदादू थियूं। मौला मीहु रहम जो वसायो आ, अॼु ॼाम मुहम्मद। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे इहो अथव मीलाद जंहिंमें नबी करीम जे ॼमण जो ज़िक्र हुजे त महबूब कीअं दुनिया ते आया, कहिड़े नमूने सां महबूब खां अॻु में जहान फना हो, अॻु में सॼो जहान फिटो पियो हो, अॻु में सॼो जहान कुफ्र में, शिरक में, बिदअत में, बेहयाईअ में, ज़िना में, व्याज में, हर बुराईअ में हुयो। पर अल्लाह जे हबीब करीम आया, ईअं अल्लाह महिरबानी कई जीअं न सावणी जी मौसम में वॾ फुड़ो मींहुं वसंदो आहे ऐं सॼो जहान जल थल थर भरे छॾींदो आहे, का जाइ न रहंदी आहे। इहे आमना जो लाल आयो रहमत जो वॾ फुड़ो मींहुं वसाए छॾे।